हाल कोने कायो जो पुलिस मुखे हिते वठी आई आहे तो कौन तो समझी और बदक न त बालाज खान जी नफ़रत जे अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सॉप सीरियल पापनगर जंहिंजे नई दड़ एपिसोड में अव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त मल्हार कीअं बि करे मतिलबु त जेल मां आज़ाद थी करे हू बालाज खान जो जीअण जंजाल कंदो, छो जो बालाज खान वॾो हुनखे परेशान कयो आहे ऐं राबेल खे अलॻि परेशान कयो आहे रहिस बालाज खान। मतिलबु त अॻिते हली मल्हार सिकंदर वारनि सां मिली करे ॾींदो रहियसि बालाज खान खे टांडा ऐं होॾां वरी बालाज खान बि मतिलबु त हद खां वधीक अॻिते हली राबेल वीचारी खे परेशान कंदो, छो जो हू हिकु कमीणो शख़्स आहे ऐं हू कॾहिं बि कंहिंखे सुख सां रहणु कोन छॾींदो रहियसि बालाज खान। ऐं अॻिते हली ड्रामे में बि इलाही ज़बरदस्त मज़ो हूंदो ऐं अॻिते हली KTN TV ते जंदुल ड्रामो बि अचण वारो आहे ऐं उन में बि खोड़ सारा अदाकार हूंदा ऐं उन ड्रामे में हद खां वधीक मज़ो हूंदो, छो जो उन ड्रामे में अदाकार आज़म मेंगल जेको सॼे सिंध में हद खां वधीक अदाकार मशहूरु आहे। मतिलबु त अॻिते हली उन ड्रामे में इलाही ज़बरदस्त मज़ो हूंदो ऐं अॻिते हली उहो ड्रामो तव्हांखे 2026 में KTN TV ते ॾिसण वटां मिलंदो। उमेदु आहे त अॼु जी वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जे वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब करणु न विसरींदा। मिलंदासीं कंहिं नई वीडियो सां गॾु, ते सही मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर वॉचिंग।